सिंध में कस्टम इंटेलिजेंस जूं कार्रवायूं 69.7 मिलियन रुपयनि जी मालियत जे परडेही सिगरेट बरामद। चेयरमैन FBR ऐं DG कस्टम इंटेलिजेंस कार्रवायुनि ते हैदराबाद डायरेक्टोरेट ऑफ कस्टम्स जे अमलदारनि जी तारीफ़ कई। तफ़सीलन मूजिब चेयरमैन FBR आसिम अहमद ऐं डायरेक्टर जनरल कस्टम इंटेलिजेंस फैज़ अहमद छॾड़ जी हिदायतुनि तहत हैदराबाद डायरेक्टोरेट ऑफ कस्टम्स स्टाफ जे ऑफिसरनि जी सरबराही में सॼी सिंध में स्मगलिंग ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। कामयाब कार्रवायूं करे मुख़्तलिफ़ ब्रांड्स जूं परडेही सिगरेट हथ करे वरितियूं आहिनि। 69.7 मिलियन रुपयनि जो सामान आहे। जॾहिं त सिंध में सिगरेटनि ऐं ॿियनि शयुनि जी स्मगलिंग खे रोकण लाइ कस्टम इंटेलिजेंस स्टाफ जूं सॼी सिंध में कार्रवायूं जारी आहिनि। चेयरमैन FBR सैयद आसिम अहमद ऐं DG कस्टम इंटेलिजेंस फैज़ अहमद छॾड़ कार्रवायुनि खे साराहियो आहे। कस्टम इंटेलिजेंस अमलदारनि जो चवणु हो त इंसानी वसीलनि ऐं लॉजिस्टिक जी खोट बावजूद कस्टम इंटेलिजेंस अमलो पंहिंजा फर्ज़ ईमानदारी सां सरअंजाम ॾेई पंहिंजी सॼी सिंध में गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान कस्टम इंटेलिजेंस अमलो 303 मिलियन जी मालियत जा 81,49,700 परडेही सिगरेट ऐं ॿियो सामान हथ कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।